अम्मा ये रत जूं मानियूं छा आहिनि? छो? चई त वेंदा आहियूं रत जूं मानियूं, पर ख़बर न आहे त आहे अलाए छा। तूं वॾी आहीं, तोखे ख़बर हूंदी अम्मा। माना रत तती थोबीअ ते बाहि कावड़ ॿियो वरी छा? पर तूं पुछे छो थी? रत जी मानी मूंखे बि पचाइणी आहे, कंहिंखे खाराइणी आहे अम्मा। विरल तूं उठ वधी आयो आहीं? मासी पुलिस जो डप आ। मीरल ही घर आ, ॻोठ आ, को शहर या थाणो नाहे। खोड़ दुश्मन न सहण वारा। नूरी को ॾिसी वठे ऐं चुगली हणे त पोइ? मीरल हिते को बि चुगली कोन हणंदो। मां त चवां थी तूं रह हिते असां सां। पर नूरी बादल कोन छॾींदो। मीरल बादल खे मां मञाईंदसि। कोन मञींदो बादल नूरी? न मञींदो त भले न मञे, असांजी मर्ज़ी आ। बादल खां मीरल असांजो वेझो माइट आ। अम्मा अम्मा बादल खां वधीक मीरल असांखे चाहे थो। नूरी ये लफ़्ज़ मुंहिंजी दिल में सुई वांगे चुभी था वञनि। प्यार त कयो अथमि, पर आज़ारियो घणो अथमि। पछताव थो थिए त जेकर इहो रवैयो अख़्तियार न कयां हा। मीरल ख़ैर आ, पोइ बि पछताव त थियो ई न। चवंदा आहिनि त देर आया दुरुस्त आया। देर ही सही पर समक त आयसि। असांजो डप त मुओ। अम्मा अञा शहबाज खान जो डप आहे, कोन मुड़ंदो। ॻोठ छॾण जी धमकी ॾिनी अथसि। शहबाज खान? हा मीरल। चवे थो त बादल खे संग ॾे या लॾो खण। पुलिस जो खौफ आ, न त हींअर ई वञी सिधियूं ॿुधायांसि हा। पुलिस खां केतिरो लिकंदे मीरल? सॼी हयाती त लिकी कोन सघंदे। हितां निकिरी हलंदासीं न त पोइ बस नालो ऐं रूप मटाए छॾींदुसि। केरु वांदो आहे जो ॻोल्हींदो? बादल जी ज़िम्मेवारी तव्हां था खणो, बाक़ी कंहिंजी पोइवारी केरु कंदो? तूं हिते? बादल हिन आई मञी आ। आई मञी झगड़ो ख़तम। बादल असीं ऐं मीरल ठही विया आहियूं। पोइ मां हलियो वेंदुसि नूरी। पोइ असीं बि मीरल सां हलियूं वेंदियूंसीं, कुझु वक़्तु हिते रहंदियूंसीं। तुंहिंजा लख एहसान, बस इहो एहसान असां ते कर। बस आख़िरी एहसान कर, पोइ जान छुटे। बादल जेको चयो मैं सो विसरी वई न। याद आ मूंखे भी समझण जी कोशिश कर नूरी। शहबाज खान मुंहिंजो घोड़ो केतिरो कीमती आहे इहो मां नथो ॿुधायां। मुंहिंजी इज़त ऐं साख जो को मुल्ह नाहे, का क़ीमत नाहे। मुंहिंजे तांबेले मां घोड़े निकरण खे मामूली ॻाल्हि तो समझी? मूं इहा ॻाल्हि नाहे कई। मां तो चवां त इहा साज़िश आहे। एतिरो ज़रूर सम्झां थो त जंहिं इहा हरकत कई आहे उहो कमज़ोर माण्हू आहे जेको पुॼी नथो सघे ऐं सिधो विढ़ण जे बजाए हाणे सिधी तरह तोसां टकराव में आणण थो चाहे। मां एतिरो कमज़ोर न आहियां तो लिकी विढ़ां। अरे मां कमज़ोर आहियां ये न फेरो कढी दे। न सिर्फ घोड़ो पर हुन जो वार भी ॾियणो पवंदी। तिखो न ॻाल्हाए बहराम खान। मूं इहो ज़िम्मो कोन खयो हो त को घोड़ो वापसि कराईंदुसि। मूं इहो ज़िम्मो खयो हो जेकॾहिं मुंहिंजो माण्हू निकितो त मां जवाबदार हूंदुसि, पर मां साबित कंदुसि त मुंहिंजी बिरादरी जो न आहे। जेसीं ताईं साबित करी तेसीं ताईं तूं ऐं तुंहिंजी बिरादरी ज़िम्मेवार हा। ओके बाबल जेतर जुजकी नदी बसे तेतर शहबाज खान न मञींदो, नहीं वरी शे वापस कंदो। मगन शहबाज खान के बदआज़मो थी वेंदो। मुंहिंजो घोड़ो मेल जो आहे, केतिरियूं मेलियूं मारियूं अथसि।
तू चंगी रीत सुराख लगाए जे मत साबित थे तो हिक जे बजाय 4 घोड़ा भराए वठंदोमांसि। कमाल था कयो बाबल, हू 4 घोड़ा टांगे में वहंदड़ कायड़े उहे काए ईंदव? ॻोठ खां शहर ताईं टांगा हलाईंदव छा? ये कीअं कंदुसि? पंहिंजो घोड़ो ऐं हरकत वधे अहिड़ा ॿिया 4 घोड़ा। अलाए बाबल, टांगनि जो त रवाज निकिरी वियो आहे, हाणे त रक्षा ऐं चिंगिटियूं पिया हलनि। तव्हां सर्विस शुरू करे मथां रवाज बहाल करणु चाहींदा हुजो। हट, मूंखे पायूं ऐं तोखे उती ॿुधाइण जी। तूं सॼो तर जाचे पहिरीं घुराए, आख़िर में कुता घुराइबा। जे शहबाज जी लांडीअ खां ॿाहिरि पेरो न वियो त शहबाज खान खे सुध पइजी वेंदी त बहराम खान बारा उथले त बाड़े मारे। छा मसलो आदे साम? अलाए कीअं सम्झी? अम्मा, हिकु त मायूस आ, ॿियो त घर वेहण नथो अचेसि। जीअं अचे थो त बग़ैर रहमानी जा हयां न हयां ईअं ई हलियो थो वञे। अलाए छा मसलो आहे अम्मा? रब मसला टारींदो धीअ। कमकार ऐं ज़माने जी ज़हूरूं बि माण्हूअ लाइ परेशानियूं पैदा कंदियूं आहिनि। हा न मां तॾहिं त चवां थी त का ज़रूरी अथसि। तूं वरी हिते छो आयो आहे? मां तव्हां सां हिक हिकाणी करायो आहियां। छाजी हिक हिकाणी? तव्हां सम्झो छा आहे? ॿियो कमकार छॾाए वियो अथव छा? बस इहो ई कमु रहियो अथव तोखे ऐं धाणो खे। मां सिर्फ़ दादन जे गुरूर ऐं अञा जे करे मजबूर थियो आहियां, न त सांझ मूं वटि बि आहे। वाह जी सांझ तो धारी, इहे कम सांझ वतन जान। लाहे पाए ख्वारीअ जे कढ पइजी विया आहियो। छा लहणो? जेकॾहिं लहणो त रज़ा ख़ुशीअ सां, या को चाहे न चाहे सुरवी खाई विया आहियो। शफ़न, मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। भली अम्मा ऐं अधो राज़ी थी बि वञनि, पर मां तोॾे कॾहिं बि कोन ईंदसि। भाव खाई मरी वेंदसि, पर तुंहिंजो दर कॾहिं कोन टपंदसि। मूंखे ही कुझु चवणो न हो, पर इन जे करे चई वेठसि त तूं सम्झ ऐं सोचे। तुंहिंजे ऐं मामी जे चवण सां थी पवंदो छा? और तव्हांजे सोचण सां कुझु बि न थींदो। आख़िरी भेरो चवांव थो, ज़िद तां न हो, मिटी गंढियो, न त छपन शेर आ। जे तूं शेर आई न त ड्रिजणियूं असां बि न आहियूं। अॻिते ईंदे न त ही कवल, हा ही कवल, तुंहिंजा कलवड़ा न फेराया न त मूंखे कवल न चइजांइ। हा कवल ॾिसां त केरु थो कंहिंजा कलवड़ा फेराए। हलियो वञ हितां, वधीक विफलण ऐं हिते अचण जी काई ज़रूरत न थी। हलियो वञ। पुफी, हिकु दफ़ो ईंदुमि, हिकु दफ़ो, ऐं उहो आख़िरी। फन मुझे घरां निकतो आहे। अम्मा फायर। किथे दादन शफ़न सां गॾु अटकियो आहे। दादन ज़ख्मी गाड़ी कराए अचां। इन खां पहिरियां घर ॿुधाए अचां, पोइ खणांसि। अम्मा फायर बंदि थी विया आहिनि। ॾिसूं अधे खे धकु न लॻो हुजे या दर्स मथां ईअं न हुजे। अम्मा मां ॾिसां थी। न न कर। अम्मा शबाना, दादन ज़ख्मी आहे,
मां अस्पताल खणाए सो वञांसि दुआ कजो मां क़ाबिल आहियां क़ाबिल यार रब तू हिन बंदीअ गुनाहगार ते रहम कजाए जेके शपाना दादन जा पेर आहिनि से सिधा थियणा ई नाहिनि जे हुननि जा पेर सिधा थियणा नाहिनि न त पोइ तुंहिंजा ऐं शफ़न जा वरी मथा जाइ ते अचणा आहिनि छा असुल न हिक कन खां ॿुधी ॿिए कन खां कढी था छॾियो असांजा मथा जाइ ते आहिनि तुंहिंजो मथो ख़राब आहे कल्ह ई जाइ ते न थई अजायो थाणो खे न तपाए थाणो धणकी आहे धणकी न आहे धाणो ओ धाणो कुझु समकधार तोखे छो सम्झ में नथो अचे त हाणे असांजो लहणो लेखो ई कोन्हे राज़ी ख़ुशीअ सां संग मिले त ठीकु न त ज़रूरत ई कहिड़ी आहे पाण बुख़ार त ॿियनि खे बुख़ारी जी खाईअ में उछलण बराबरि आहे न आहे ईअं जीअं तूं सम्झी थो हक़ आहे हक़ वठंदसि थाणो धणकी आहे धणकी न है अबाड़ी साजो छा शफ़न छेड़ो कई छा हा दादर सां दादन फेरी लॻो पियो थी ऐं मूंखे बि धकु लॻी वियो दादन सां हा चाची किथे संदसि घर वटां घिटीअ में या रब मूंखे सबक ॾे सराब डॉक्टर खे ॾिस चाची चाचा कुछ भी नहीं छॾियो छॾियो डॉक्टर शफ़न 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 पुत्र सराब जल्दी करके डॉक्टर खे ॾिस तू संभालीस दाणो मां डॉक्टर खे वठी तो चुप